अपोज़िशन जे एपीसी सुभाणे थींदी, जंहिं लाइ तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ वीडियो लिंक ज़रिए शिरकत कंदा। पीपी अॻवान कमरुज़्ज़मान कायरा चयो आहे त हुकूमत जे गैर जमहूरी तर्ज़ अमल मुख़ालिफ़ धुर जी जमायतनि खे मुतहद कयो आहे। पीपुल्स पार्टी जी मेज़बानी हेठि अपोज़िशन जे आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सुभाणे इस्लामाबाद में थींदी, जंहिं में नून लीग समेत ॿियूं अपोज़िशन जूं जमायतूं शिरकत कंदियूं। जॾहिं त जमायत इस्लामी तरफ़ां एपीसी में शिरकत खां इनकार कयो वियो आहे। इन ॾस में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ट्विटर पैगाम वसीले तस्दीक़ कंदे ॿुधायो आहे त अॻूणो सदर ऐं पीपी जो शरीक चेयरमैन आसिफ ज़रदारी बि सुभाणे रिथियल एपीसी में वीडियो लिंक ज़रिए शिरकत कंदो। ॿिए तरफ़ अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ बि एपीसी में शिरकत ते आमादगी जो इज़हार कंदे चयो त हू आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस के वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जी दावत ते नवाज़ लीग आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में शिरकत ते राज़पो ज़ाहिर कंदे वफ़द जा नाला बि फाइनल करे छॾिया आहिनि। वफ़द में मरियम नवाज़, शहबाज शरीफ, शाहिद खाकान अब्बासी, ख्वाजा आसिफ, परवेज़ रशीद, अहसन इक़बाल, ख्वाजा साद, रफ़ीक राणा सनाउल्लाह ऐं ॿिया शामिल आहिनि। इन हवाले सां नून लीग जे नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त एपीसी खे नवाज़ शरीफ ज़रूर ख़िताब कंदो ऐं उहो सोशल मीडिया ते ॾेखारण लाइ क़दम खयां पिया वञनि। हुन चयो त इमरान सरकार नवाज़ शरीफ खां ॾिनल आहे, छाकाणि त अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ तब्दीली सरकार जो सियासी मौत आहे। ॿिए तरफ़ पीपी अॻवान कमरुज़्ज़मान कायरा चयो आहे त सुभाणे तारीख़ी नतीजा ॾींदड़ सियासी मेड़ थींदो। हुकूमत जी गैर जमहूरी तर्ज़ अमल अपोज़िशन जमायतनि खे मुतहद थियण जे उकसायो आहे।